वेनती ॿुधी मुश्की चवण लॻा त तव्हीं इहा चिंता बिल्कुलु छॾे ॾियो ऐं अॼु खां वठी ही नेम धरियो त तव्हांजो वापारु वधे। प्रभात जो उथी सोच सनानु करे गुरबाणीअ जो ध्यानु करियो ऐं पोइ हर मंदर में वञी यथाशक्ति भेटा रखी हथ जोड़े मथो टेके गुरु परमेश्वर में श्रद्धा रखी वापारु करियो त सॼो ॾींहुं फ़ाइदो पियो थींदो। वरी शाम जे वक़्तु अची हर मंदर जो दर्शन करियो ऐं हथ ॿधी पंहिंजी कामना घुरो, उहा पूरन थींदव ऐं वापार में बरकत पवंदव। कंहिं बि पदार्थ जी खोट न थींदव ऐं हमेशह तव्हांजा कार्य पूरा थींदा रहंदा। धंधे जो त ख़्याल ई न करियो, ख़ूब लक्ष्मी अची तव्हां वटि वासो कंदी। हर मंदर जो महात्म वॾो आहे ऐं सभिनी जे दिलि जी मुराद पूरी करण वारो आहे। माया हरि मंदर जी दासी आहे, जा हिन हंधि वॾी ख़ुशीअ सां अची रहंदी। नवनिधियूं रिधियूं सिधियूं सभु हर मंदर जी शरण अची वठंदियूं। जेको हर मंदर जी शेवा अची कंदो तंहिंजी अंतिम सुहेली थींदी। भला जंहिं हंधि त्रिलोकीय नाथ जी अची विराजमान थींदो उते कहिड़े पदार्थ जी कमी थींदी। इहो वचन ॿुधी सभिनी पंहिंजे मन सां हटाया ऐं जीअं सतगुरनि फरमायो तीअं करण लॻा। यानी हर रोज़ु ॿ दफ़ा हर मंदर में वेंदा हुआ ऐं प्रेम सां गुरु बाणीअ जो पाठ करे पंहिंजे मुराद हासिल कंदा हुआ ऐं सभु पदार्थ वटनि मौजूदु थींदा विया। पटे शहर जे रहवासियुनि ॿिनि चौधरियुनि ढालो लालो नाले सां गुरु अर्जन देव वटि अची विनती कई त गुरु ग़रीब निवाज, असीं श्री अमृतसर जो प्रताप ॿुधी तव्हां वटि आया आहियूं। एतिरो ॿुधी सतगुरनि सभिनी जे रूबरू ॿुधायो त जेको श्री अमृतसर जी शेवा कंदो ऐं जेको धन लॻाए कमु कंदो तंहिंजो छुटकारो थींदो ऐं जेको पोड़ियूं ठाहिराइण जो कमु कंदो तंहिंजी पीड़ पकी थींदी। जहिड़ीअ तरह समुंड मंझि जहाज चढ़ी तहिड़ीअ तरह श्री अमृतसर में हर मंदर सम्झो। जेको बि जीव श्रद्धा सां सनानु कंदो तंहिंजा पाप निवृत्त थी वेंदा। तंहिंखां सवाइ जेको हर मंदर में वेही शब्द कीर्तन ॿुधंदो उनखे भक्ति प्राप्त थींदी ऐं ज्ञान पाए जगत जे वहिंवारनि खां छुटी वेंदो। इन उपदेश ॿुधण सां हू ॿई दरबार में शेवा में लॻी विया। मथे ते भरियूं ॿधी सिरूं धोईंदा रहिया। पाण त मजूर थी सिरूं धोइण लॻा, पर ॿियनि मजूरनि खे बि पिणु पंहिंजा पैसा ॾेई शेवा कराइण लॻा। इहो ॾींहुं संदन श्रद्धा पकी थींदी वई। इन तरह ॿियनि मुल्कनि जा आदमी पिणु सहारा ॿुधी सगितियूं तयारु करे मसंदनि सां गॾिजी आया आहिनि, जिन खे सतगुरु श्री अमृतसर जी महिमा शब्दनि में ठाहे हिन तरह ॿुधाईंदा हुआ। श्री मुखवा तेरा उदम करंदिया मन निर्मल हुआ, तेरे मार्ग चलंदिया भरम सगला खोआ। नाम निधान सतगुरु दरिया मिट गए सगले रोग। अर्थ तुंहिंजे उदम करण वारे जो मन निर्मल थिए थो ऐं तुंहिंजे रस्ते मिलण वारनि जा सभु संसार मिटिजी था वञनि। सतगुरुनि असांखे नाम रूपी खजानो ॾिनो आहे, जंहिं करे असांजा सभु दुख रोग मिटिजी विया आहिनि। सतगुरुअ जा अहिड़ा अमोलक वचन ॿुधी कमु कंदड़नि जी दिलि ख़ुशि थींदी हुई। इन्हीअ तरह चौधरी ढालो ऐं लालो सतगुरनि वटि शेवा करे जल्द मुक़त रूप थी पिया। अजाब उमड़ साहु ऐं संगू इहे पंज ई मसंद सतगुरनि वटि रहंदा हुआ ऐं श्री अमृतसर जी कार हलाईंदा हुआ। सिख संगत मञा भेटाऊं वठी ईंदा हुआ, जा सतगुरनि खे ॾेई खेनि जेकी सेवकनि वटां अरदास मिलंदी हुई
तंहिंमां पंहिंजो गुज़रान कंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं सतगुरनि मसंदनि खां पुछो त तव्हीं जेको धन शेवकनि मंझां वठी था अचो तंहिंखे तव्हीं छा सम्झंदा आहियो? मसंदनि जवाब में चयो त असीं इन्हीअ धन खे विख ऐं पारे वांगुरु ॼाणंदा आहियूं। तॾहिं सतगुरनि फरमायो त जेकॾहिं ईअं कंदा त तव्हांजो उधार थींदो। हिकिड़े ॾींहुं 3 सेवक पीड़ू छजल ऐं कुंदू सतगुरनि वटि आया ऐं हथ जोड़े अर्ज़ु कयाऊं त गुरु जी असांजो कल्याण कीअं थींदो? सतगुरनि फरमायो त श्री अमृतसर मंझि सनानु करियो ऐं गुरबाणी प्रेम सां पढ़ो ऐं गुरूअ जे प्यारनि जी शेवा करियो ऐं अहंकार छॾे निम्रता धारियो त गुरुमत खे पाईंदव। 3 पातशाही श्री गुरु अमरदास साहिब जन मुंहिंजे पिता श्री गुरु रामदास साहिब खे पाण वटि सॾाए चयो हो त कलयुग जा जीव शक्ति हीण थींदा, संदन उमिरि थोरी थींदी ऐं पदार्थ खां हीण ऐं खोटीअ ॿुधीअ वारा थींदा। जे सभिनी तीर्थनि जो सनानु दान करे न सघंदा, तंहिं करे हिन पवित्र देश में हिकु वॾो तीर्थ रचणो घुरिजे जंहिंमें सनानु करण सां टिनी लोकनि जे तीर्थनि जो फल प्राप्त थिए। पोइ जॾहिं हिन हंधि तीर्थ आस्थान ॿुधायूं तॾहिं मुंहिंजे पिता ही ज़मीन कोटराईंदुसि नालो श्री अमृतसर रखियो जो चइनि पदार्थनि जो दाता आहे। काशी आदिक सभु तीर्थ हाणे हिन जो आसरो वठी रहंदा। जॾहिं कलयुग जो समो ज़ोर वठंदो ऐं कंहिंजी बि सत्या न रहंदी तॾहिं विरत नेम दान तप ऐं तीर्थ सभु हिन तीर्थनि मंझि अची निवास कंदा ऐं ही तीर्थ सॼे जगत जो नाथ थींदो ऐं जॾहिं गंगा अलूप थी वेंदी तॾहिं हिन तीर्थ जे चौधारी केतिरनि कोहनि मंझि ऋषियुनि मुनियुनि जा आस्थान बणिजी वेंदा। तंहिं करे तव्हां हिन तीर्थ में सनानु करे पंहिंजो कल्याण करियो। अहिड़ा कल्याण कंदड़ उपदेश गुरुजन जे मुख मां ॿुधी सेवकनि जे मन में वॾो आनंद पैदा थियो। सतगुरनि जे मुख कमल मंझां श्री अमृतसर जी महिमा ॿुधी 3 सेवक धन श्री सतगुरु उचारण लॻा ऐं पाण में चयूं त अॼु सतगुरनि असांजो जनम सफलो कयो। पोइ केतिरा ॾींहं गुरु दरबार में रही चित सां उल्लास सां तलाव जी शेवा कंदा रहिया ऐं गुरबाणीअ में प्रेम रखी साध संगत जी शेवा बि कंदा रहिया ऐं पंहिंजो जनम सफलो ॼाणी पाण खे भाग वारो ॼाताऊं। आख़िर साहिबनि जी आज्ञा पाए पंहिंजे देश ॾों विया ऐं जाप जपण लॻा ऐं पंहिंजे स्त्रियुनि ऐं संबंधनि खे पिणु यथा योग उपदेश ॾेई श्री अमृतसर जी घणी तारीफ़ ॿुधायूं। प्रातः काल जो उथी सोच स्नान करे सतगुरनि जो ध्यानु धारे जप साहिब जो पाठ कंदा हुआ। तंहिंखां पोइ धर्म जी किरत कंदा हुआ। साध संगत ऐं संतनि जी शेवा बि घणे क़दुरु कंदा हुआ। सतगुरनि जो ध्यानु अहिड़ीअ तरह सां कंदा हुआ जीअं चकोर चंड सां कंदो आहे। इन तरह भाई पीरे ऐं कूंदे पंहिंजी हयाती संत संगत में तमामु सुठी गुज़ारी। श्री सतगुरनि जो निश्चो रखी शुद्ध स्वरूप थी पिया ऐं ॿिया जेकी संदन संगी हुआ से पिणु जोग ऐं मोक्ष पाए सुखी थिया। इन तरह जे पुरुष श्री गुरु अर्जन साहिब जी संगत में लॻा तिन सभिनी के संसार सागर खां पार कयो। बोल गुरु नानक देव की जय। हरि ओम चितौड़ के